ख़बर है रतो दिरो का वारस दिनों मासी थाने जी हद में ॾुआरियुनि सां मुबैना मुक़ाबले दौरान हिकु अलकार शहीद थी वियो। अवां ॿुधायूं त मोटरसाइकिल सवार ॾुआरियुनि सां मुक़ाबले दौरान गोली लॻण सबबि अलकार मुनीर सुमरो शहीद थी वियो आहे। शहीद अलकार जो लाश तालके अस्पताल मुंतकिल कयो वियो। अवां खे अपडेट कयूं रतो दिरो का वारस दिनों मासी थाने जी हद में ॾुआरियुनि सां मुबैना मुक़ाबले दौरान हिकु अलकार शहीद थी वियो। मोटरसाइकिल सवार ॾुआरियुनि सां मुक़ाबले दौरान गोली लॻण सबबि अलकार मुनीर सुमरो शहीद थी वियो। अवां ॿुधायूं त शहीद अलकार जो लाश तालके अस्पताल मुंतकिल कयो वियो। रतो दिरो खां ख़बर आहे त वारस ॾिनो मासी थाणे जी हद में ॾुआरियुनि सां मुबैना मुक़ाबले दौरान हिकु अलकार शहीद थी वियो। मोटरसाइकिल सवार ॾुआरियुनि सां मुबैना मुक़ाबले दौरान गोली लॻण सबबि अलकार मुनीर सुमरो शहीद थी वियो आहे। शहीद अलकार जो लाश तालके अस्पताल मुंतकिल कयो वियो। अवां खे अपडेट कयूं रतो दिरो खां त वारस ॾिनो मासी थाणे जी हद में ॾुआरियुनि सां मुबैना मुक़ाबले दौरान हिकु अलकार शहीद थी वियो। इन वाले सलाह ते मौजूद है अब्दुल्ला भुट्टो। जी अब्दुल्ला तफ़सीली जो जी बिल्कुल रते दे बरसा वारिस ॾिनो मासी थाने जे हद वारे इलाइक़े पुनू भट्टी रोड ते ॻोठ शेर मोहम्मद बिरोही वटि ॾुआरियुनि ऐं पुलिस विच में थियल मुक़ाबले में गोलियूं लॻण सबबि वारिस ॾिनो मासी थाने जो पुलिस एहलकार आहे ऐं मोबाइल ड्राइवर जेको ॻोठ डंगेजा जो रहवासी आहे मुनीर अहमद सुमरो उहो शहीद थी वियो आहे। शहीद पुलिस एहलकार जो लाश पोस्टमार्टम लाइ तहलका अस्पताल रतो दिरो आंदो वियो जितां ज़रूरी कार्रवाई पूरी थियण बैदि लाश वारसनि हवाले कयो वियो आहे। उन सिलसिले में वारिस ॾिनो मासी पुलिस जो चवणो हुयो त पुलिस मोबाइल में पुलिस एहलकार गश्त करे रहिया हुआ त चेकिंग के दौरान उन्हनि मोटरसाइकिल सवार टिनि शकी हथियारबंदनि खे रोकण जी कोशिशि कई जंहिं ते उन्हनि बीहण बजाए पुलिस मोबाइल मथां सिधी फायरिंग करे ॾिनी जंहिंमें पुलिस एहलकार शहीद थी वियो आहे। जॾहिं त शहीद पुलिस एहलकार जो भाउ आहे शौकत सुमरो उनजो चवणु आहे त गुज़िरियल ॾींहुं हू घरां जेको आहे मोकलाए ड्यूटी ते वियो हो ज़ालिमनि ज़ुल्म करे मुंहिंजे भाउ खे शहीद करे छॾियो आहे जेको असांजो बेड़ो वेरान थी वियो आहे। शहीद पुलिस एहलकार जा घर भाती ऐं संगत लाश ते ओशिगारो ॾेई रोई रहिया आहिनि ऐं लाश जेको आहे हिन वक़्तु ज़रूरी कार्रवाई बैदि वारसनि हवाले कयो वियो आहे। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ अब्दुल्ला भुट्टो। अवां खे अपडेट कयूं रतो दिरो खां त वारस ॾिनो मासी थाणे जी हद में ॾुआरियुनि सां मुबैना मुक़ाबले दौरान हिकु अलकार शहीद थी वियो। इन हवाले सां लाड़काणे खां बि लाइन ते मौजूद आहे नवीद लाड़िक। जी नवीद लाड़िक तफ़सीली जो जी बिल्कुल ये रतो दौरो पंहिंजो वेझो वारस ॾिनो मासी थाणे जी हद जेको शेर मोहम्मद बिरोही ॻोठ आहे उते ॿुधायो पियो वञे त ॾुआरियुनि पुलिस मोबाइल ते फायरिंग कई आहे जे नतीजे में पुलिस एहलकार आहे जेको मोबाइल जो ड्राइवर मुनीर सुमरो उनजो शहादत जी जेका उहा तस्दीक थी वई आहे। इहो ॿुधायो पियो वञे त मोटरसाइकिल फुर दौरान ओचितो पुलिस मोबाइल जेको आहे सो हुते पहुती ॾुआरियुनि पुलिस खे ॾिसी जेको आहे मोबाइल मथां फायरिंग करे ॾिनी नतीजे में जेको आहे उहो मुनीर सुमरो पुलिस एहलकार मोबाइल जो ड्राइवर उहो शदीद ज़ख़्मी थी पियो। हुनखे जेको आहे उहो साथी एहलकार खणाए रतो दौरो तालके अस्पताल पहुचायो जिते उहो ज़ख़्मनि जा असुर नसंदे फौत थी वियो आहे ऐं 2 ॾींहंनि जे दौरान इहे 2 पुलिस एहलकार जेको आहे उहो लाड़काणे ज़िले अंदरि शहीद थी विया आहिनि ऐं 2 ॾींहं पहिरियां बि जेको आहे उहो केटी मुमताज़ थाणे जे हद में आगाणी ॻोठ वारो इलाइक़ो आहे जिते ॾोहारियुनि पुलिस जे मथां फायरिंग कई एहलकार जेको आहे मोहम्मद रमज़ान जरवार उहो शहीद थी वियो ऐं 48 कलाकनि जे दौरान ही ॿियो पुलिस एहलकार लाड़काणे ज़िले जी पुलिस जो जेको आहे ॾोहारियुनि जी फायरिंग में शहीद थी वियो आहे। SSP लाड़काणो अहमद फैसल चौधरी जेको आहे हुन तरफ़ां एहलकार जे शहादत जी तस्दीक पंहिंजो कई आहे ऐं ॿुधायो आहे त हू इतलाह मिलण खां पोइ वाक़े वारे हंधि रवानो थी वियो आहे। वधीक लाड़काणे ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणे जी पुलिस बि उते तलब कई वई आहे ऐं ॾोहारियुनि जो जेको आहे उहो पीछो कयो पियो वञे। हींअर जेको लाश आहे हुनजो उते तालका अस्पताल रतो दौरो में मौजूदु आहे। पुलिस एहलकार जो वॾे अंग में जेको आहे हुनजा वारस बि पहुता आहिनि उन्हनि जिन में कोरा मतल आहे। जी नवीद लाड़िक खे ॿुधाइजो त वारस ॾिनो मासी थाणे जी हद में ॾुआरियुनि सां मुबैना मुक़ाबले दौरान हिकु अलकार शहीद थी वियो। उन खां पोइ को ॾुआरी गिरफ़्तार थियो आहे? जी बिल्कुलु पंहिंजो इतलाह मिलण खां पोइ हींअर कुझु घड़ी पहिरियां इहो जेको आहे उहो वाक़ियो थियो आहे। पंहिंजो पुलिस एहलकार ते जेको आहे उहो ॾिसंदे ई जेको आहे उहो पुलिस मोबाइल ते जेका ॾुआरियुनि फायरिंग कई पुलिस एहलकार शहीद थी वियो। जीअं हुनजो लाश जेको आहे अस्पताल पहुचायो वियो त हुनजे शहादत जी बि तस्दीक कई वई ऐं पंहिंजो लाड़काणे शहर खां जेको आहे वारस ॾिनो मासी जो तक़रीबन 35-40 किलोमीटर जो सफ़र आहे। वधीक जेको आहे उहो पुलिस नफ़री SSP जे तरफ़ां तलब कई वई आहे। SSP पाण बि उते वाक़े वारे हंधि ॾांहुं रवानो थी वियो आहे। SSP ॿुधायो त हू जेको आहे रस्ते में आहे ऐं हींअर हू ॿुधाए पियो तस्दीक करे पियो त ॾोहारियुनि ऐं पुलिस एहलकारनि विच में फायरिंग जी ॾे वठि जारी आहे ऐं थी सघे थो त ॾोहारियुनि जो घेरा करे हुननि जी गिरफ़्तारी अमल में आंदी वञे पर हिन वक़्त ताईं का बि गिरफ़्तारी जेको आहे पुलिस खे अमल में न आई आहे। जी नवीद लाड़िक हिकु हफ़्ते दौरान 3 अलकार शहीद थी विया आहिनि। छा पुलिस जी सरगर्मी घटि आहे? पुलिस जो छा चवणु आहे? जी बिल्कुलु ये लाड़काणे पंहिंजो डिवीज़न जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त 3 पुलिस एहलकारनि जी बिल्कुलु बि जेको आहे उहो शहादत थी चुकी आहे। हिकु जेको एहलकार हुयो शिकारपुर वेझो खानपुर वारो इलाइक़ो आहे उते हुनजी शहादत थी ऐं हुन खां पोइ जेको आहे सो 2 ॾींहं पहिरियां आगाणी वारो जेको इलाइक़ो आहे उते जेको आहे उहो केटी मुमताज़ थाणे जो एहलकार मोहम्मद रमज़ान जरवार हुनजी शहादत थी आहे ऐं अॼु वरी जेको आहे उहो 48 कलाकनि जे दौरान जेको आहे ही
लाड़काणे ज़िले अंदरि ॿियो ऐं लाड़काणे डिवीज़न अंदरि टियों एहलकार जेको आहे उहो शहीद थी वियो आहे। शिकारपुर ज़िले में DIG लाड़काणो पाण लथल आहे। 2 ॾींहंनि खां वठी उते एहलकार जेके क़त्ल में शहादत में मुलविस ॾोहारी आहिनि उन्हनि जी गिरफ़्तारी जे लाइ रेंजर्स सां गॾिजी ऑपरेशन हले पियो, पर हिन वक़्त ताईं ख़ातिर खां कामयाबी पुलिस खे न मिली सघी आहे। अॼु ही जेको वरी ॿियो वाक़ियो थियो आहे ऐं जेको 2 ॾींहं पहिरियां वाक़ियो थियो त पुलिस जेको आहे उहो आगाणी वारे इलाइक़े में ख़ासि करे जेके आगाणी बिरादरी जा ॾोहारी हुआ उन्हनि जे घरनि खे पटिजो, पर ॾोहारी उतां जेको आहे उहो फरार थी चुका, हुन में बि पुलिस खे कामयाबी न थी आहे। ऐं अॼु वरी ही वाक़ियो थियो आहे। हाणे ॾिसिजे त जेका 3 ॾींहंनि दौरान 3 जेके पुलिस एहलकार शहीद थी विया आहिनि त पुलिस जेको आहे उन्हनि खे कहिड़ी कामयाबी मिले थी। जी नवी लाड़की ॿुधाइजो त DIG लाड़काणो पारां हिन वाक़े खां पोइ कोई एक्शन खंयो वियो आहे? जी मां तव्हांखे ॿुधायो त DIG लाड़काणो शिकारपुर जो जेको कचे वारो खानपुर वारो इलाइक़ो आहे उते जेके एहलकार शहीद थी वियो पंहिंजो खानपुर थाणे जो, त उन शहादत में मुलविस जेके ॾोहारी आहिनि उन्हनि जी गिरफ़्तारी जे लाइ उते ऑपरेशन करे पियो। न सिर्फ़ु हू पाण शरीक आहे उते SSP शिकारपुर आहे, पर उते रेंजर्स जी मदद बि जेको आहे वरिती वई आहे ऐं जदीद तरीक़े सां ऐं जदीद आलात ड्रोन कैमराउनि सां ऐं ड्रोन जी मदद सां जेको आहे उते ऑपरेशन हले पियो, पर हिन वक़्त ताईं पुलिस खे उते का कामयाबी न मिली आहे। हींअर वरी उनजे पंहिंजो पुलिस एहलकार जेको शहीद थियो खानपुर वारे इलाइक़े में, उन खां पोइ 2 ॾींहंनि अंदरि वरी लाड़काणे ज़िले अंदरि 2 पुलिस एहलकार शहीद थी विया आहिनि। 2 ॾींहं अवल जेको आहे उहो आगाणी वारे इलाइक़े में 1 पुलिस एहलकार मोहम्मद रमज़ान जरवार नाले शहीद थियो ऐं अॼु वरी ही वारिस इंदो माशी थाणे जी हद में ॾोहारनि जेका पुलिस मोबाइल ते फायरिंग कई आहे त मुनीर सुमरो नाले एहलकार शहीद थी वियो आहे। हाणे 3 ॾींहंनि अंदरि 3 पुलिस एहलकारनि जूं जेके शहादतूं थियूं आहिनि त लॻे थो त टारगेट करे जेको आहे ॾोहारी पुलिस खे टारगेट कनि था, छाकाणि त पुलिस बि जेको आहे उहो ॾोहारनि जो घेरो तंग कयो आहे। काफ़ी ॾोहारी मारिया बि आहिनि, ॾोहारनि जा जेके थाक आहिनि उहे तबाह बि कया आहिनि। त ही जेको आहे उहो पुलिस जो जे मथां पंहिंजो दबाव विझण जे लाइ या पंहिंजो पुलिस जेका ॾोहारनि ते जेको कारवायूं करे पई त उनजो रिएक्शन आहे। रद्दमल आहे जो 3 ॾींहंनि दौरान लाड़काणे डिवीज़न अंदरि ही 3 शहादत थी आहे पुलिस एहलकार जी। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ नवी लाड़क। जीअं त असां गश्त दौरान हिकिड़ा चेकिंग कयूं पिया, चेकिंग दौरान हिननि खे हथु ॾिनोसीं, ही न बीठा, उन जे करे असां कढ लॻासीं, उन्हनि सिधा फेर कयूं। अॻिते वञी असां कढाई भाऊ सिधी गाॾी हलाराई, भॻा वञी किरिया वञी उते वरी फायरिंग कयूं, जंहिंमें असांजो हिकु मुड़ुसु ज़ख़्मी थियो। ज़ख़्मीअ खां बाद हाणे शहीद थी वियो। नालो मुनीर अहमद, ड्राइवर मुनीर अहमद सूमरो वारस ॾिनो, PS वारस ॾिनो माशी, PS वारस ॾिनो माशी पुनू भट्टी रोड तां। शहर मोहम्मद बिरोई ॻोठ खां 3 ॼणा हुआ ॾोहारी, मोटरसाइकिल ते हुया, कलेशनियूं हुया, कंहिंखे पिस्टल हुया, जंहिं असांखे सिधा फेर कया। ड्राइवर साइड ॾांहुं हुया, ड्राइवर साइड जा जंहिं ड्राइवर उतां ई लॻा। मुंहिंजो भाउ कल्ह मूंसां साण हुयो, 3 ॾींहं साण हुयो। मूंखे चए मुंहिंजी बनी जी मालिकी कर, मां वञा थो ड्यूटी ते। मां पोइ बनी जी मालिकी कई आहे। मुंहिंजो भाउ ड्यूटी ते आहे, राति बि मूंसां ॻाल्हायो अथई, ज़ालिमनि ज़ुल्म कयो आहे, मुंहिंजे भाउ खे गोलियूं हयूं अथऊं। नाहक आहे साईं, छा आहे?